ज़िले जामशोरो जेको शहूर शहर सॾियो वञे थो, जिते दर्सगाह हुजनि, सिंध यूनिवर्सिटी, मेराण यूनिवर्सिटी हुजे, जिते ॿारहें दुनिया खां ऐं सॼी सिंध खां सॼे पाकिस्तान खां शागिर्द हिते पढ़णु अचनि, उन शहर खे मंशियात जे वर चाढ़ियो वियो आहे। असीं इन अमल जी सख़्तु मज़म्मत कयूं था त हीअ मंशियात जेको चौंक चौंक गली गली ते विकिरो थिए पई, इंतिज़ाम खे इन ते नोटिस वठणु घुरिजे। अॼु महीनो थी वियो आहे, महीनो थी वियो आहे, उन सोशल मीडिया ते एहतजाज हलनि पिया, पर हिते जेकी इंतिज़ामिया आहे, SSP साहिबु आहे, उनखे का बि इन ॻाल्हि जी परवाह न आहे, उहो को बि नोटिस वठण लाइ तयारु न आहे। चए त असां वफ़दी सूरत में सां मिलिया पिया आहियूं, उनजे बावजूदि उनखे को फ़र्क़ु नथो पए। असां उनखे चऊं पिया, असां उनखे इहो मुतालबो था कयूं त हिन मंशियात फ़रोश जेके सरेआम विकिरो कनि पिया ऐं सरेआम घुमंदा वतन था, माण्हुनि खे धमकियूं ॾींदा वतन था, त इन्हनि जे ख़िलाफ़ु इन्हनि खे जो सख़्तु जेको घेरो तंग करे इन्हनि खे सज़ा ॾियारी वञे ऐं इन्हनि खे जेको हथ खणी वणी उन कोर्ट जे अंदरि आंदो वञे। ऐं ॿी सूरत में त जेकॾहिं अञा बि न को अमल कयो वियो त पोइ इनशा अल्लाह आउं उन सोशल मीडिया ज़रिए ऐं SSP साहिब खे इहो ॿुधाइण थो चाहियां त STP जिदोजहद जो ऐलान करे छॾियो आहे ऐं आख़िर में असीं तुंहिंजो घेराव कंदासीं, तुंहिंजे अॻियां धड़ो हणंदासीं, पोइ जेको बि थियो उनजो ज़िम्मेवार हिते इंतिज़ामिया हूंदी, हिते SSP हूंदो। ऐं सिंध तरक़ी पार्टी जे तरफ़ां, ज़िले जामशोर जे तरफ़ां जो तहरीक जो असां ऐलान करे छॾियो आहे त ज़िले जामशोर जे हर तल के अंदरि जेको सो मुज़ाहिरा कया वेंदा ऐं उनखां पोइ DSP जे ऑफिस के बुख हड़ताल, उनखां पोइ जेको धरणे जो ऐलान कयो वेंदो, हिकिड़ो इजलास घुराए। असीं चऊं था त हींअर उन मंशियात जे ख़िलाफ़ु तरक़ी पार्टी तहरीक जो ऐलान करे चुकी आहे। हीअ जंग जारी रहंदी जेसिताईं मंशियात बंदि न थींदी।